सिंध आहे मज़हबी भाईचारे जो एक खूबसूरत गुलदस्तो। आयो लाल छो झूलेलाल। या अल्लाह पाक तो रहम कजाई, फजल कजाई, करम कजाई, पंजे प्यारन जे सदके, पंतन घराने सदके। अॼु असां बि पंहिंजी टीम सां गॾु तव्हांखे वठी हलूं था सिंध जे जाबलू इलाइक़े, कोस्तान थाणू बुलाखान जे तोंग वारे इलाइक़े, जिते आहे रतननाथ ऐं ॼाम लोहार जी दरगाह। बुरफत कबीले जे अॻुवाण ॼाम लोहार जी दरगाह ऐं रतननाथ जो तारीख़ी मंदरु खीरथर जबल जे हंज में आहिनि। सिंध जो ही मज़हबी भाईचारे जो हिकु आला मिसाल रतननाथ ऐं ॼाम लोहार जो आहे अॼु सालियानो मेलो, जिते आया आहिनि मुल्क समेत सिंध जी कुंड कुड़छ खां हज़ारे यात्री। ही असांजो मुर्शिद ॼाम लोहार आरियाणी आहे, जंहिंजो असां 27-28 सालनि खां मेलो लॻाईंदा पिया अचूं। हीअ असांजो आहे हिकिड़ो सौ पेलाज आहे, रतनाणी ॿुआरीदार आहे हिन जो, उहो मेलो लॻाईंदो आहे। हिंदू मुस्लमान सभु हिते गॾु आहिनि। तव्हां ॿाहिरि ॾिसंदा मुस्लमान ॿाहिरि जा मलाखड़ो अॼु तव्हां ॾिठो हूंदो, हिते बि ॾिसंदा सभु गॾु हूंदा आहिनि। हिते हिकु ॿधी असां हलंदा आहिनि। असांखे हिते जेके बि वेठा आहिनि मुस्लमान ॿार तमामु असांजो सुठो साथ ॾींदा आहिनि। त हिन खां गॾु असांजो रतननाथ अॻियां उते बि असांजो मेलो दीवाना ई लॻाईंदा आहिनि। रतननाथ ऐं ॼाम लोहार जी दरगाह जा ख़लीफ़ा तोड़े सार संभाल कंदड़ बि आहिनि ॼाम लोहार जे कबीले सां तालुक़ु रखंदड़ लोहाराणी बुरफत, जंहिंमें ॼाम लोहार जी दरगाह जो ख़लीफ़ो अयूब लोहाराणी ऐं रतननाथ जो ख़लीफ़ो एलियास लोहाराणी, जेके आयल हज़ारे हिंदू यात्रियुनि सां संदन मज़हबी अक़ीदे मूजिबि कनि था सारो ख़्यालु। साईं अॼु त ही असांजो अबे ॾाॾे खां वठी ऐं ॼाम लोहार बादशाह खां वठी असांजो जेको ख़ानदान अचे थो लोहारनि जो, त ही तलाउ बीठल तलाउ पाणीअ जो, पोइ उनखे ॼाम लोहार बादशाह ही जेको हिन जी समाधि तमामु पुराणी आहे। साईं रतननाथ उन खां बि वधीक पुराणो आहे। संभालण वारो असांजो ॾाढो ॼाम लोहार हुन दौर में मञा ही हिते वॾो वाणियुनि जो वॾा शहर हूंदा हुआ पुराणे ज़माने में वठी। त हिते मुस्लमान हिंदू जेके हिते पाण खे भाउर वांगुरु सम्झंदा आहिनि, त नफ़रत जो अहिड़ो को मसइलो कुझु बि कोन्हे। ही साईं असांजा चार यारी जा पुट आहिनि, जंहिंमें भाउरनि हमल बापल बेदीन लोहार, जंहिंमें हमलाणी में असांजो मुंहिंजो ॾाढो सरदार मलिक असद सिकंदर, मुंहिंजा बि ॾाॾा आहिनि लोहाराणी जा आहिनि, बेदीन पोटार आहिनि। त ही असां छरीअ जा वधि में वधि थाणू बुलाखान जा ॼाम लोहार जा मुरीद आहिनि। ही 27 मेलो असीं लॻाए चुका आहियूं। हिन दरगाह खे संभालींदे मूंखे 1990 में 88-90 में मतिलबु चार्जिंग वठी आहे। जेसिताईं कुबा मेला दरगाहूं जेके कमकार आहिनि, तरक़ियाती कम आहिनि, मिनिस्टर आहिनि, सभु कुझु वरिता आहिनि। हर शइ जी सहूलियत, पाणीअ जी, लेडीज़ जी बंदोबस्ती, सभु सहूलियत ज़मीनूं लॻायो वेंदो आहे। एक्स्ट्रा माण्हू ईंदा आहिनि, कम से कम 8 खां 10,000 माण्हू हर सालियाने मेले ते हिते पहुंदियड़ा पुॼंदा आहिनि, जिन में पंहिंजी जाटूं यारतूं मनताऊं सभु हली मेले ते अची ॾींदा आहिनि। हिंदू यात्रियुनि जा जॾहिं काफ़िला तोंग पहुचंदा आहिनि त ॼाम लोहार जी दरगाह ते हाज़िरी ॾियण खां अॻु हिकु टकरीअ तां सुखाऊं खणी ईंदा आहिनि सिधो ॼाम लोहार जी दरगाह ते, जिते पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे दिलि खे सुकून बख़्शींदा आहिनि। साईं हिन में पंहिंजे ख़ासि करे मेजॉरिटी जेका हूंदी आहे दीवान कम्यूनिटी हूंदी आहे, उहा थाणू बुला खान, थाणू अहमद खान, सरी मोल दोजी गडाफ उन खां उतां ईंदी आहे। ऐं मुख़्तलिफ़ के मीर प्रकाश खां के सकर खां के उबाले खां अचनि था हिन ते। ही वाज मेलो जेको जॉइंट मेलो आहे हिंदू मुस्लमान जो। मुस्लमान त पोइ जेके आस पास जेके यूनियन काउंसिल मोल आहे, थाणू अरब खान ऐं थाणू बुला खान टाउन कमेटी आहे ऐं यूसी जमात मुंदर सरी उतां अचनि था। पर दीवान जे ख़ासि करे जेके असांजा जबरी दीवार आहिनि उहे फैमिली सां खणींदा आहिनि।
जाम लोहार खां 2 किलोमीटर मुफ़ासिले ते हिकु चश्मो वहे थो। उन्हीअ चश्मे जे भर में आहे रतननाथ, जिते हिंदू यात्री पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे तोंग वारे चश्मे में वेझी पंहिंजो पाण खे पाक पवित्र मक़सदु गुनाह घटाइण जो ख़्यालु सॾीनि था। जी, मेरा नाम जय गोपाल है। मैं एज ए पंडित परफॉर्म करता हूँ वहाँ पे। हमारी काफ़ी कम्युनिटी है पेशावर में। 10-12 साल से आ रहा हूँ। शुक्र है मैंने ऐसा कोई भी नहीं, प्यार ही पाया है। जिससे भी मिले हैं प्यार ही मिले। हमारे लिए गंगा माई है, गंगा माता के समान है। तो गंगा में स्नान करने का हमारा ये अकीदा है कि अगर हम पाप किए हैं या तो सब इधर धुल जाते हैं। अकीदा होना चाहिए। मानो तो मैं गंगा माँ हूँ, ना मानो तो बहता पानी। सुनील कुमार सोनारो नालो है। असां भूलाखंड जा आहियूं। असां जो उमेदूं खोड़ सारी हूंदियूं आहिनि मुर्शिद ते, ऐं मुर्शिद उमेदूं पूरियूं बि कंदो आहे। असांजो मुर्शिद कामिल आहे, मुर्शिद रतननाथ। किथां किथां जा पंधेड़ा ईंदा आहिनि, उन्हनि जूं आसूं पूरियूं थींदियूं आहिनि। खाधे जी, जीअं पीते जी, हर शइ जी असां वटि सहूलियत आहे। अलाए ख़बर न आहे किथे किथे जा माण्हू था अचनि। ख़ाली भूलाखंड जा न आहिनि, हैदराबाद, कराची, मोल, सरी, अलाए किथे किथे जा अचनि था। कोस्तान में जाम लोहार ऐं रतननाथ जी सालियाने अक़ीदत वारे ॾींहं ते मेले जो समाउ हूंदो आहे। दरगाहुनि खे सींगारे तोड़े ॿाहिरि रांदीकनि मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल झूला लॻाए जंगल में मंगल जो ॾेख ॾिए थो। नहीं पंहिंजा लाइ असांजा असुल तो सभु कोस्तानी रहवासी आहिनि, पर अॼुकल्ह कारोबार जे लिहाज़ सां सिंध जो तक़रीबन घणनि शहरनि में मुख़्तलिफ़ जॻह आहिनि जा कारोबार आहिनि ऐं रिहाइशूं। कराची, हैदराबाद जा वॾा वॾा शहर में रिहाइशूं। और जॾहिं मुर्शिद में मेलो लॻंदो त वॾा वॾा पंहिंजा ख़र्च करे कारोबार बंदि करे हिन में शामिलु थींदा। रतननाथ ऐं जाम लोहार जा अक़ीदतमंद जेके आसूदा आहिनि, उन्हनि पारां यात्रियुनि लाइ पीअण जे पाणी तोड़े रतननाथ जे अङण ते यात्रियुनि खे भोजन कराइण लाइ भंडारे जो कयो वेंदो आहे समूरो बंदोबस्तु। कोस्तान में इन तारीख़ी दरगाह जाम लोहार ऐं रतननाथ जे सालियाने उर्स में हेल कोस्तान जे शऊरवंदनि पारां सिंध जी सक़ाफ़ती रांदि मलाखड़े जो बि एतमामु कयो वियो, जिते सिंध जे भलोड़ मल पहलवाननि ज़ोर आज़माई करे भरपूर दाद हासिल कयो। ही हज़रत पीर जाम लोहार रहमतुल्लाह अलैह जो 27वां सालियानो मेलो आहे। इन मेले में सरीअ जा जेके असांजा दीवान दोस्त आहिनि, रतनाणी फैमिली मुकमिल तौर ते ऐं इसराणी फैमिली हिन जा इंतज़ाम संभालींदा आहिनि। उन सां गॾु जेके ई दीवान उहे कोहिस्तान में रहंदा हुजनि या कोहिस्तान खां ॿाहिरि, उहे हिते हर साल मेलो लॻाईंदा आहिनि। हिते हिंदू मुस्लिम भाईचारे जो हिकु अलॻि ई रंग तव्हांखे नज़र ईंदो, जो हिते ॿारहें बचे सभु माण्हू गॾु हूंदा आहिनि। ऐं इहा सभु असांजे कोहिस्तान जी हिकु ख़ूबसूरती आहे। ऐं इन ख़ूबसूरतीअ जे करे ई कोहिस्तान जेको सो कोहिस्तानी दीवान असांजा जिते किथे सॼी दुनिया में घुमनि फिरनि था, पर मेला मलाखड़ा थियनि था त उहे पंहिंजे वतन ज़रूरु अचनि था। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं उहे ईंदा आहिनि। असीं इंतज़ारु कंदा आहियूं त कॾहिं तो मेलो अचे त जीअं असीं पंहिंजे कोहिस्तान जे ॿाहिरनि सां मिली सघूं। अॼु पहिरियों दफ़ो हिते मलाखड़े जो शानदार जेको सो इंतज़ाम थियो आहे ऐं उन में बि सॼी सिंध मां माण्हू पहुता, मल पहुता, ॾिसण वारा पहुता आहिनि, बलूचिस्तान जा माण्हू पहुता आहिनि, ठठे ज़िले मां पहुता आहिनि, हैदराबाद मां, मटियारीअ मां। त ईअं सम्झो त हाणे ही मेलो हिकु अहिड़ो गुलदस्तो थींदो पियो वञे जंहिंमें सभु जेके असांजी सक़ाफ़त जा असांजे हिन सूफ़िज़म जा रंग हूंदा उहे सभु हुन में शामिलु हूंदा। ऐं असीं इहा ई उमेदु रखूं था त हीअ मोहबतुनि जा मेला ईअं ई क़ाइमु रहनि। सखी जाम लोहार जो 27वां मेलो थी गुज़रियो आहे ऐं हीउ मेलो पहिरियों चकर मलाखड़ो हिन मेले में थियो आहे। तमामु बहितरीनु मेलो, सिंध जा मल आया हुआ हिन मेले में। जाम लोहार ऐं रतननाथ जे सालियाने उर्स में राग रंग जी महफ़िल सां गॾु सिंध जे हिन कोस्तान वारे खिते में ही मज़हबी भाईचारे जो हिकु आला मिसाल क़ाइमु थियलु आहे, जिते यात्रियुनि जी सॼी मेज़बानी कनि था मुस्लमान भाइर। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल कोस्तान तोंग। या अल्लाह पाक को रहम कजाई, फजल कजाई, करम कजाई, पंहिंजे प्यारनि जे ज़रिए पंतनि घराणे सदके मुंहिंजा माल कसा तूं दुआऊं क़बूल कजाई ने जेके दरवेशनि जे दर ते जेके मक़सद खणी अचंदा या रब्बुल आलमीन सभिनी मन मुरादूं गए पूरी करो जो झूलेलाल मेरा पार मुशरत नाम सदा हूंदा सभई शाहूकार आयो लाल करो झूलेलाल।